ओ संगत चाल वाला खुश आयो ख़ैर सिंधी ट्राजो के लाइक शेयर सब्सक्राइब कजो तव्हांजो पंहिंजो कुरैशी चवण जो मक़सदु इहो आहे। अॼु जो टॉपिक अथई पबजी वारा छोरा। अबो गेम त हुन भेण जे चुॾा इजाद कई पर माण्हुनि जूं यूफोन कंपनियूं टेलीनार वारनि जा पैकेज हलिया विया। फ्रीअ में कॉल मिले थी छोरा छोरियुनि सां गॾु पबजी अचे लन बि कोन छोरी एॾी नूब प्लेयर आहे पर पोइ बि पबजीअ में ईंदा हुआसीं। ऐं हिकिड़ी त मां पोइ खेॾाएं हुआ तो का हाई क्लास जी कुड़ी हरामजादी मां जो 6 जो स्कोप तॾहिं जान मेरे पास है नहीं मरी वई दॿो चेक कयो मां 3 स्कोप पिया आई हड़वी हिकिड़ी वाह न ॾींदी मैं 8 जा 2 6 जा 3 घंटे में विझंदी आहियां बंदूका त 2 आहिनि। पोइ ॻाल्हि इहा थी भेण जे चुननि खे वरी खुजली अथई ये वरी उनखे गिफ्टियूं मोकिलींदई कार ऐं ईअं अलाए कीअं $1000 जा इहे नोट थींदा इहे मोकिलींदई माना ख़ुशि रखण जी कोशिशि कंदई उन्हनि खे। हुन छुॾजीअ जा कहिड़ा यार को एस ते पहुती आहे या उहा हिकिड़ी माना डिवीज़न प्लेयर आहे जो तूं हुन ते एतिरो ख़र्च थो करे अचे त लन थेलो खोलण बि कोन ऐं थोरो फायर लॻो न महसूसु कंदई हुन फायर खे ॼण वाकई हिननि खे लॻो आहे नूब प्लेयरियूं कंहिं जाइ जूं। का छोरी मूंखे ढंग जी कोन टकरी जेका वाकई का गेम अचे रुगो भौंक बकवास ते यूट्यूब ते लाइव थी अचनि गेम खे खणी अचेनि गेम कोन रुगो पराए मनीअ ते नाज़ पराए छोरनि जे कढ उहे बंदूका हिननि जे कढ भॼाईंदा था वञनि उहे बि वरी एॾा प्लेयर अथई मादर भोसड़ा हुआ छल न का छोरी हिन सां गैंग में गॾु थिए पोइ हुननि जी तूं गेम ॾिस ऐं हू एॾा सुस्त माया तीता जो फहद खे रिवाइव ॾियनि सवाल ई पैदा न अचूं था सब्र त कर निशाना त हणूं फहद उतो बणिजी वियो रिवाइव हिन भेण जे चुॾई न मिली ऐं छोरी किरे न मां तो चवां जे छोरी पोचिंकीअ में मरे थी न जॉर्ज पूल मां उॾरंदा ईंदई उॾरंदा ईंदई माया भुसड़ा वॼण रजनीकांत जा पुट आहिनि इहे उॾरंदा ईंदई स्कूटरनि तां ऐं स्कूटर ते भॼंदई त जीअं तकड़ा पहुचूं या बगीअ ते इहे लूसी बूसी गाॾियूं न खणंदई त मथां देरि लॻे ऐं जाना मरी वञे जाना जा पुट थिक कदी ईअं जो भुजो ईअं भीड़े ॼाए ॿुॾी बि नथो मरे बणा हेॾो 2.5 लख जो सेट कर चुकियो अथई गेम जे कॾ त दोस्त तुंहिंजी मदद था कनि तोखे एस ते पहुचाइनि था। छोरीअ जी कॉल आयसि न अगरि मैसेज आयसि न हलंदड़ गेम में चवंदो यार इहो अम्मा चयो आहे त असां शहर था वञूं ऐं घर बि अकेलो आहे त छोटे भाईअ जो ख्यालु कजांइ मां छोटे भाई जो ख्यालु थो कयां निकिता हलिया वेंदा अधु गेम मां सम्झोसि वाकई यार थी सघे थो मथां हुनजी माउ हुनखे सर कयो हुजे मरण खां पोइ ईंदा अथई न भेण जो लिखियलु हूंदई यूर प्लेयर इज प्लेइंग विथ एन अदर थिक कदी बुढ़ो केॾो आहे बुढ़ा कुड़े आहे पुट इहे अथई माना छोरनि में हिकिड़ी पिट पबजी तव्हां खेॾो था सुठी गेम आहे मां बि खेॾंदो आहियां पर हाणे टाइम नथो मिले सेट बि भलो न आहे जो मां खेॾां पर जॾहिं सेट भला हुया त मां यार गेम भली खेॾंदो हुउमि मुंहिंजी ID पई अथव चओ त कॾहिं तव्हां सां खेॾां सम्झव त इहे असां बि ग्रुप में हूंदा हुया अहिड़ा मोगा मोगा प्लेयर ईंदनि स्नाइपिंग करणु टके जी बि न बसि पर दोस्त खे छो ॾियूं छाजे लाइ स्कोप ॾियूं भेण जे चुॾ खे हो थोरो अॻिते छो वधे इहा माना जेलसी फैक्टर असां में घणो आहे हिकिड़ो ऐं गेम में बि ज़ाहिर थी पियो शुकुर आहे मुंहिंजा रब तूं हिते ई ॾेखारे छॾियो जेलसी फैक्टर हरामी हिकिड़ा भाई इहे हूंदा थी पबजीअ में छोरीअ लाइ हर शइ हाज़िर जी इधर आई ना जी बात सुने ना शोना शोना नाम है ना आपका इधर आई आप मेरे को अपना नंबर भी दीजिए जल्दी बताइए नहीं अभी नंबर नहीं दे सकती आपको पीछे से वो आ रहे हैं रश हो रही है हम पे मरने दो लेकिन हम दोनों तो साथ है ना मरने दो लोगों को वो मर जाएंगे वो प्लेयर हैं अच्छे खेलते रहेंगे एडो हरामी कुड़ो कुड़े पुट नंबर आहे चक्कर में दोस्त हमारा आए वई और भेण त के जा रैंक आ कुते आ पुट रिवाइव त दे न सब्र त कर यार हेडफोन में आवाज़ सही नथो अचे म्यूट कयूं निकिता हलिया वेंदई एॾा कंजर भाई रनुनि जे कढ भेण हिकिड़ी पबजी सिधी बची उन में बि नथा मुड़ियो न हाय दर्जे जा बुखिया बा तोबा मां ज़मीन कान्हे त नक खाई ऐं घिसाई कयां बेड ते वेठो आहियां जी भाई एॾा हरामी थी हाई क्लास जा पहिरें नंबर आई पबजी प्लेयर हिननि खे चई बीठो आहियां मां चवंदो आहियां बाबा ॿियो न त असांखे स्कोप जी महिरबानी कयो ॿियो तव्हां दुकूं खाओ असली न सवाल ई पैदा न आहे जो स्कोप ॾियूं बाक़ी छोरी चइनि न मां तो चवां त ॻोल्हे ईंदई हो कहिड़ा घर आहिनि यार इहे जॉर्जो पूल में जेके इहे चौधारी आसपास में जेके बि घर अथसि सिटी जॉर्जो सिटी इन सिटीअ जा सभु घर लुसी कुतिया खे छाड़ींदई सिर्फ़ु हिकिड़े जान मेरे को एक्सटेंड मैग तो देना जान गुम सिधो सिटीअ में एक्सटेंड मैग जे कढ असां लाइ इहो निशान बि न हणंदो त को हे हिते पियो आहे त दोस्त लाइ हणा मथां खणे न केरु कोन साला तकलीफ़ करे एॾो कंजर आहे न खे एॾो फ्रेंड कयो हिननि हराम ज़ातनि खे त भली इहे छोरियुनि था वञी तुकूं खाइनि हिननि जूं रिंकियूं किरनि पबजी प्लेयर भड़वा हिकिड़ा जंहिं घिटीअ में वेठा थी 8 ॼणा गॾिजी चवेनि न त वरी एॾी बाहि लॻंदो साहब अड़े यार तूं मरी वई छा मां त तुंहिंजे कढ पियो छा बिल्कुलु पोइ कमरे मां टपे छो न ॿाहिरि निकिते छो न केरु निकिरे छोरीअ सां बि त ॻाल्हाइणो आहे न थोका वागड़ा ये पबजी प्लेयर ॿुॾी बि नथा मरो ऐं ॿिया हिकिड़ा हूंदा थी जंहिंजी गेम भली माना पूरी सारी हुजे स्किनियूं वठनी ख़र्च कनी हे हो उहे वरी लाइव अचण जा वॾा शौक़ीन थी लाइव कुता हिकिड़ा उन्हनि खे वरी गेम अचे न अचे पोइ ॻोल्हींदई भला प्लेयर त असां सां लाइव थियो असां बि थोरो माना सब्सक्रिप्शन पंहिंजी वधायूं ऐं थोरो माना सेटिंग वेटिंग कयूं
माना चूतियो केॾो आहे यार तूं हिकिड़ो लाइव कुतो हिकिड़ो आहे अच्छा ही टटो बि कोन गेम खेॾणु गेमर आहे दला अहिड़ो तबियत सां हुन में गुपिया आहियां इन्हनि प्लेयरनि खे सिटीअ में रुगो रैंक जे कढल हलंदई सभ खां पहिरियों सिटी 1.5 कलाक कुतियां खे हुते ॻोल्हा सामान जी वरी बोट मारींदो यार बोट त छॾ बोट मां मारियां पोइ मां छो थो खेॾां गेम सभु शइ तूं कंदे त स्कोप बि तूं खण मैगज़ीन बि तूं खण अचु वञ बि तूं गाॾी बि तूं हलाए वठी बि पंहिंजी मर्ज़ीअ ते हल पोइ मूंखे कुते वांगुरु सेट छो वरितो आहे मां हे 2.5 लखे जो छा लाइ वरितो आहे ऐं हिकु ॾींहुं करी आहे पिट थी साहिब इहो पबजीअ लाइ बेस्ट सेट कहिड़ो आहे जल्दी मूंखे ॿुधाइजो त जल्दी ले अचे यदि गेम चूतिया गेम अचे थी सेट वठण कॾहिं चूतियो आहे कलाबी वाह रुगो स्किनियूं वठंदो ई हुते त इहे माना हिकिड़ो माना मर्ज़ पइजी वियो आहे माना गेम जो हिकिड़ो सुठी ॻाल्हि आहे असांखे बि कंहिं टाइम में मर्ज़ हो पर हाणे असां हिन मर्ज़ खां ॿाहिरि निकिरी आया आहियूं ॾींहुं राति घिरिया पिया आहिनि घर जो कमु कार कोन रुगो अमी चवे त भाॼी वठी हा मां मुंहिंजी तबियत सही न आहे झट खां पोइ ॾिसंदई त ईअं लिकी कंबल में ऐं गेम खेॾंदई आहे पबजी वई कमी न आहे छोरियुनि जे कढ ऐं हिकिड़ा अथई जेके रुगो फ्रेंड लिस्ट में रुगो गर्ल्स खे एड कंदा अथई उहे बि हरामी थी हाय दर्जे आहे इहो मां हिन लाइ थो चवां पिट आहे माण्हुनि खे इहा हक़ीक़ी पिट पियल आहे दोस्त जी मदद छो कयूं यार हा जॾहिं कोई न हूंदो न मैदान में सभु मरी विया पोइ अची रिवाइव ॾींदसि वठि थोरो था कयूं तुंहिंजे मथां वठि पीउ मुंहिंजा वठि बाक़ी ईअं असली सवाल ई पैदा आहे छोकिरीअ खणी बगीअ ते हो हिकिड़ी गाॾी ते चढ़ंदो असां ॿीअ में चढ़ंदा हुआसीं असां काथे हमिलो थियो रश थियो न हे चओ छॾे न अचां थो चवंदो छॾे न यार बीठा हुजऊं न छॾे बीठा आहियूं न एॾा हरामी बि अथव इहे पबजी प्लेयर चयो मथो ते इहो ॻाल्हि इहा वञे त केॾो मसइलो न आहे चुतू न थियो चुतू आहियां रे हा चुतू आहियां